बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाजरीन अमीर सिरा प्रोग्राम दी फ्रंट पेज आऊं है लैला निसार है मूसा कद एज यूजुअल स्टूडियोज में मौजूद आहिन सीनियर सहाफ़ी जीएम जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन ईद बि वेझो आहे, आख़िरी रोज़ा बचा आहिनि, अॼु ख़ैर सां 27 रोज़ो आहे ऐं ईद बि क़रीब पहुती आहे। अच्छा, सभ खां पहिरीं अॼु असीं फ्रंट पेज ते जेका ख़बर शामिल कंदासीं, थोड़ी शॉकिंग भी आहे। कुछ ॾींहं अॻु में पीडीए में एक रिपोर्ट जारी कई हुई जैमें ॿुधाइनि था त सिंध में लोअर सिंध में वरी जेको आहे चांसिस आहिनि 72% त वरी बोर्ड जो ख़तरो जेको आहे उहो लाभ थी सघे थो, यानी बोर्ड जो ख़तरो मौजूदु आहे। ऐं अॼु बि लोअर सिंध में नाज़रीन बरसाति ऐं उहा बि ॻड़े सां पई रही आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, जंहिंमें कंबर शहदाद कोट बि शामिलु आहे। त ॻड़ो बि जेको आहे अॼु बि पवे पियो कुझु इलाइक़नि में, ऐं काल्ह बि कुझु इलाइक़नि मां ख़बरूं हुयूं त उते ॻड़े सां बरसाति पई आहे, यानी थोड़ी देरि जे लाइ ॻड़ो वग़ैरह उते पियो। सो पहिरीं ख़बर असीं इहा फ्रंट पेज में शामिलु कंदासीं त ख़ुदा न ख़ास्ता छा वरी बोर्ड जो ख़तरो जेको ही ॿुधाइनि था पीडीए में हिकु वरी जेको आहे पंहिंजो डिज़ास्टर मैनेजमेंट जंहिंखे असीं चऊं था, ऐं उहा इन शइ जो दावा करे थी, उहा पंहिंजी रिपोर्ट में इहो सभु ॿुधाए पई। वरी गॾोगॾु असीं बरसातुनि जो सिलसिलो बि ॾिसूं था त छा वरी हीअ ख़तरे जी घंटी असां ॾिसूं त वधी रही आहे, इहा पहिरीं ख़बर असीं अॼु रखंदासीं। जमाली साहब, हीअ काफ़ी कंसर्निंग ॻाल्हि तव्हांखे नथी लॻे? बरसातूं शुरू थी वियूं आहिनि, सो बि ॻड़े सां। ॾिसो, रमज़ान जो बाबरकत महीनो आहे, बिल्कुलु रहमत वसंदी आहे, अलाह करे या बारिश में जेको आहे रहमत थी करे इंशाअल्लाह अवाम ते। छो जो लास्ट ईयर तव्हांखे यादि आहे त जंहिं वक़्तु इहे बरसातूं पयूं, यकीनन सॼी सिंध में जेको आहे सॼी एग्रीकल्चर तबाह ऐं बर्बाद थी वई ऐं बसि गुनाहनि जी अलाह खां माफ़ी वठणु घुरिजे। छो जो अलाह साईं क़ुर शरीफ़ में फरमाए थो, पाण थो फरमाए त ठहियल बाग़ बि जेको आहे ॾिसो त मां हिकिड़ी बारिश सां जेको आहे उजाड़े छॾियां थो। यानी जंहिं नाशुक्री कई, जंहिं पंहिंजे बाग़ ते शुक्र अदा न कयो ऐं उन जो फल खाइण जे लाइ लफ़्ज़ इनशाअल्लाह जो इस्तेमालु न कयो, त जॾहिं हू राति घर सुता पिया ऐं सुबुह वरी उन बाग़ में विया त उहो बाग़ न रहियो। त मां सम्झां थो त अलाह साईं खां माफ़ी घुरणु घुरिजे। गुज़िरियल साल जेकी तबाही थी, हज़ारे न लखे न करोड़े माण्हू उन खां मुतासिर थिया। त ज़ाहिर आहे कुदरती आफ़ात त इन ई सूरत में तव्हांखे मां उहो ई चवां पियो त हिन में बसि इहो ई आहे त हाणे असांजे अवाम खे पंहिंजे अलाह जे हुज़ूर जेको आहे सजदो करणु घुरिजे ऐं रहमत जो जेको आहे उहो दुआऊं करणु घुरिजनि। हीउ बरकत जो महीनो आहे, क़बूलियत जो महीनो आहे। मां सम्झां थो त जेकॾहिं सची दिलि सां दुआऊं घुरनि त अलाह साईं यकीनन वॾो गफ़ूर रहीम आहे। जेके हालात सिंध ते मां ॾिसी रहियो आहियां त जंहिं वक़्तु बि फसलुनि जो हले थो पीक सीज़न, उन अरसे में जेकॾहिं इहे बारिशूं थियनि त पोइ हिकु दफ़ो त असां चलो चवंदा हुआसीं त इहा इतफ़ाक़ी आहे, पर जेकॾहिं कंटिन्यूअसली इहो कमु थिए त इट मीन्स त असांखे सोचो वीचार करणु घुरिजे पंहिंजे रवैयनि ते, पंहिंजे उन सलूक से जेको तव्हां पंहिंजे आस पास पाड़ेसरनि सां मिटनि माइटनि सां कंदा आहियो। छो जो इन क़िस्म जूं जेके शयूं ऐं जेकॾहिं तसलसल सां थियनि त पोइ हीअ नॉर्मल न हूंदियूं आहिनि। इन जो मतिलबु त हीअ को एबनॉर्मल इशू आहे ऐं इन खे रुॻो तव्हां मौसमियाती तब्दीली जो लफ़्ज़ नथा ॾेई सघो। यकीनन इहा उहा कावड़ हूंदी उन बाबरकत नाले वारे जी जेको तव्हां खां ख़ुशि न हूंदो, त पोइ तव्हांखे उनखे राज़ी करण जे लाइ, उनखे ख़ुशि करण जे लाइ तव्हांखे उनजे अॻियां गिड़गिड़ाइणु घुरिजे ऐं उनजे हुज़ूर जे अॻियां सजदो करणु घुरिजे ऐं माफ़ी वठणु घुरिजनि। हे महीनो उअं ई हाणे आख़िरी शरो हली रहियो आहे रमज़ान मुबारक जो, आहे टोटल बरकतुनि वारो महीनो। त मां सम्झां थो त हिन महीने में जेकॾहिं असां सचे दिलि सां दुआऊं घुरंदासीं त अलाह पाक ज़रूरु सिंध ते ऐं पाकिस्तान ते असां रहम फरमाईंदो। आमीन। बेशक असीं बि इहा ई दुआ कयूं पिया त अलाह साईं रहम फरमाए ऐं हीअ जेकी बरसाति पवे पई, बारिशूं पवंदियूं त इहे रहमत थी करे वसनि ऐं इहे ज़हमत में कन्वर्ट न थियनि माण्हुनि जे लाइ। छो त न त हिन जा नुक़सान जेके असीं अॻु में भोगे चुका आहियूं नाज़रीन, उहे तमामु घणा ख़तरनाक रहिया आहिनि। हिन वक़्तु ताईं काफ़ी माण्हू जेके आहिनि भोगनि पिया। तव्हां ॾिसो घर बि जमाली साहब काफ़ियुनि जा ड्रथल आहिनि, उहे अञा ताईं ठही न सघिया आहिनि।
सर्वे त थी चुको आहे, वरी हिकु दफ़ो सॉर्ट ऑफ मॉनिटरिंग थिए पई ऐं उन्हनि खे बि अञा ताईं पैसा जारी थियण जो जेको सिलसिलो आहे उहो शुरू त थी चुको आहे, पर ऑब्वियसली इहो कवर कंदे कंदे टाइम त इलाही लॻी वेंदो। ख़ैर हलूं था नाज़रीन सियासी छिकताण जी तरफ़। अॼु जमाली साहब ॻुझनि इदारनि जे सरबराहनि जी मुलाक़ात थी आहे सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस सां, त इन मुलाक़ात जी अहमियत जेको आहे तव्हां केतिरी सम्झो पिया? ॾिसो, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ॻुझनि इदारनि जे मुतलका ऑफिसरनि खे घुरायो हो त हू पंजाब KPK में इलेक्शन जे हवाले सां जेकी सिक्योरिटी सूरत हाल आहे उन ते उन्हनि जा उनखे व्यूज़ वठणा ओके ऐं हुननि जेको आहे यकीननि जेकी बि सूरत हाल आहे मुल्क में ख़ासि तौर ते जेकॾहिं तव्हां KPK में ॾिसो त इलाही ख़ौफ़नाक सूरत हाल आहे। सही। पंजाब में अमन अमान जी एतिरी ख़ौफ़नाक सूरत हाल बज़ाहिर नज़र न अची रही आहे, पर जॾहिं इलेक्शन जा ॾींहं ईंदा आहिनि त तव्हांखे यादि हूंदो त सभ खां ख़तरनाक जेको आहे उहो पंजाब ई साबित थींदो आहे। ऐं उनजा कुझु इलाइक़ा अहिड़ा आहिनि जेके तमामु ख़ौफ़नाक हद ताईं ख़तरनाक थी चुका हूंदा आहिनि ऐं आम माण्हू जेको आहे उहो आज़ादी सां पंहिंजे वोट जे हक़ जो इस्तेमालु करे कान सघंदो आहे। त बहरहाल चीफ जस्टिस साहब उन्हनि खे घुरायो त चीफ जस्टिस खे जेकी उन्हनि जी रिपोर्ट हूंदी उहा उन्हनि यकीननि पेश कई हूंदी। हाणे असांखे इहो ॾिसणो आहे त उन्हनि रिपोर्ट्स छा आहिनि। पहिरियों त छो जो असांखे उन रिपोर्ट्स जे बारे में इल्मु कान्हे। जेकॾहिं जेके हसास इदारनि जे अॻुवाणनि चीफ जस्टिस खे ॾिनियूं आहिनि, ज़ाहिर आहे चीफ जस्टिस जी सतह ते त उन्हनि इहे रिपोर्ट्स अञा फ़िलहाल राइटिंग जी त ॻाल्हि कान आई आहे। हे त इन चैम्बर हुन घुरायो आहे त इन चैम्बर में त हुनखे ज़बानी कलामी जेकी बि तफ़सीलात आहे उहा ॿुधाई वेंदी। उनखां पोइ जेकॾहिं जेको बि सुप्रीम कोर्ट जो इन सिलसिले में को ऑर्डर अचे थो त उनखे ॾिसणो आहे त उहो कहिड़े तरीक़े सां जेको आहे उनखे अॻिते छा एक्सपेक्ट असां करे सघूं था, जेको ऑर्डर आहे उहो हक़ में ईंदो त यानी इलेक्शंस वाकई में थियणु घुरिजनि पंहिंजे ॾींहं में, या का नरमी असांखे उन्हनि जे फ़ैसिलनि में नज़र अचणु शुरू थी वेंदी? ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि त मां पंहिंजे अंदाज़े जे मुताबिक़ जेकी पंहिंजी ओपिनियन ॾिनी हुई त 14 मई ते इलेक्शन न थींदा जी। ऐं मां पहिरियों ई चयो हुयो ख़ैर त इलेक्शन पॉसिबिलिटी न आहे, छो जो तव्हांखे दूर रस ॾिसणो पवंदो आहे सिचुएशन्स जे हिसाब सां ऐं पोइ पंहिंजो हिकिड़ो हिकु हूंदा आहिनि जेके तव्हांखे सोर्सिस पंहिंजा कुझु इंफॉर्मेशन शेयर कंदा आहिनि। ॿियो तव्हांजो पंहिंजो विजन हुजणु घुरिजे पॉलिटिक्स ते। जेकॾहिं तव्हां एतिरे अरसे रिपोर्टिंग्स कंदा रहिया आहियूं त ग्राउंड रियलिटी जेकी हुई उहा इहो न ॿुधाए रही हुई त इलेक्शन थींदा या सिचुएशन नज़र अचे थी। बाक़ी कोशिश ज़ाहिर आहे हर जमात जेकी हूंदी आहे PTI जी बि हिन वक़्तु इहा ई कोशिश आहे त हू कंहिं तरीक़े सां प्रेशर बिल्ड करे न। ओके, प्रेशर बिल्ड करण में कामयाब नज़र अचे पियो तव्हांखे? बिल्ड त गिरफ़्तारियूं बि थियनि पयूं, प्रेशर त बिल्ड कान थियो आहे। त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जेको आहे हाणे PTI जी सम्झो त एॾी वॾी सपोर्ट में खुली करे साम्हूं अची चुकी आहे जो माज़ी में हिन जी शायदि मिसाल नथी मिले त कंहिं पार्टी सां एतिरो स्ट्रॉन्गली जेको आहे उहो बीठी हुजे। मूंखे यादि आहे त नवाज़ शरीफ़ जे दौर में जॾहिं जस्टिस सजाद अली शाह जो सुप्रीम कोर्ट जे हिन चीफ जस्टिस सां इन ई क़िस्म जा तकरार थिया हुआ, पर उहे चीफ जस्टिस पीपल्स पार्टी जी सपोर्ट में अॻियां कान हुया, उहो हुननि जी पंहिंजी कन्फेडरेशन हुई। हिन दफ़े त तव्हांखे वाज़ह नज़र अची रहियो आहे त सुप्रीम कोर्ट जा कुझु जज जेके आहिनि उहे PTI जे बरमला यानी उन जा डिसीशन्स, उन जा रिमार्क्स, उन जो तर्ज़ अमल इहो ॿुधाए रहियो आहे त हू PTI जी बाक़ाइदा मुकमिल न सिर्फ़ु सपोर्ट करे रहिया आहिनि बल्कि हर वक़्तु हुन सां गॾु आहिनि। अच्छा, पर इनखे छा आइनी ॻाल्हि न चइजे जमाली साहब त हू आइन सां गॾु हुया, या इहो चवणु सही रहंदो? आइन सां जेकॾहिं गॾु हुजनि हा त पोइ हिकिड़ो फ़ैसिलो आइन सां गॾु हुजनि हा त हिकिड़ो फ़ैसिलो त 90 ॾींहंनि जे अंदरि इलेक्शन थींदी चाहे कुझु बि थी वञे। उन्हनि खे वधीक न नज़र आई त आइन हुयो इहो आइन जे जेकॾहिं हिकिड़ो ॾींहुं बि हिननि वधाई, बल्कि हिननि त मां सम्झां थो लीगल कवर ॾेई छॾियो। अच्छा, ॾिसो जेकॾहिं हिकिड़ो फ़ैसिलो अची वञे हा त आइन जी इनाराफ़ी कंदड़ जे ख़िलाफ़ आइन जी दफ़ात मुतलका जेके बि आहिनि, इनाराफ़ी जो दफ़ात आहिनि न छा आहे त उन तरफ़ जेको आहे उन जे ख़िलाफ़ एक्शन थींदो, ॻाल्हि ख़तमु। उन में हुकूमत हुजे हा, इंतिज़ामिया हुजे हा, जेके मुतलका इदारा हुआ उहे पोइ पाण वञी उन जा ज़िम्मेदार हुजनि हा न। कुझु ॾींहंनि में हिननि त जेको आहे उन्हनि खे मां सम्झां थो फैसिलिटेट कयो आहे डेटूं वधाए चेंज करे, ऐं हिन आइन कीअं तोड़ियो आहे। हाणे मुंहिंजी नज़र में त चीफ जस्टिस ऐं हिन जा जेके इहे 3 रुकनी जज आहिनि इन्हनि आइन तोड़ियो आहे। आइन खे तव्हां हू टू यू त तव्हां आइन खे ई तब्दील करे छॾियो न, यानी 90 ॾींहंनि में जेकॾहिं बाइंडिंग आहे त कोर्ट जो इहो ई कमु हुयो
त 90 ॾींहं में ई ॿुधाए छॾिया, छो जो हुन जो कमु आहे तशरीह करणु। त हे तशरीह सिंपल आहे, जॾहिं हुन में लिखियलु आहे त 90 ॾींहंनि जे अंदरि जेको इलेक्शन थींदी, हे पंहिंजो इहो सिंपल फ़ैसिलो ॾेई पंहिंजी जान छॾे अॻियां निकिरी वञंदा। पर हिननि फोर्स कयो, जंहिंमां बदनियती जो अहसासु थींदो आहे। जज जो कमु फोर्स करणु न आहे, जज जो कमु फ़ैसिलो ॾियणु आहे। सही, हे जंहिं तरीक़े सां सुबुह हेरिंग, मंझंदि हेरिंग, शाम हेरिंग, सुभाणे हेरिंग, उन सां तव्हां फोर्सली जेको आहे पंहिंजी बदनियती जो इज़हार करे रहिया हुआ न, जेको हर आम माण्हू खे नज़र अची रहियो आहे। न त जजनि जे बारे में एतिरी हॉट टॉक जेको आहे उहो न त टीवी चैनल्स ते ऐं न कॾहिं कंहिं ॿिए फोरम ते इन क़िस्म जूं बहरहाल थियूं आहिनि। ऐं असांखे अफ़सोस आहे, असां को ख़ुशी सां कान कंदा आहियूं त सुप्रीम कोर्ट जे जजनि ते जेको आहे को ख़ुदा न ख़ास्ता रूबरू जी तनक़ीद कजे। बहरहाल उहे वॾे मनसब ते अलाह साईं उन्हनि खे पहुचायो आहे। अॼोकी मुलाक़ात खे नज़र हेठि रखंदे तव्हां छा था सम्झो त ईंदड़ ॾींहंनि में जीअं पहिरियों में तव्हां खां सवाल पुछो त के नरमी वारा फ़ैसिला तव्हांखे नज़र अचनि था या को आइनी बहरान जनम वठंदी नज़र अचेव थो? मां इहो सम्झी रहियो आहियां त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं उन जा जेके ॿ ख़ासि तौर ते इहे जज आहिनि, जस्टिस मुनीब ऐं जस्टिस एजाज़ुल हसन, मज़ार नक़वी जो त छो केस हली रहियो आहे त इन करे मां उन ते डिस्कस नथो कयां। ऐं हिननि जा उहे सबूत जेके मंज़र आम ते अची चुका आहिनि। मां कल्ह हैरान थियुसि जस्टिस मुनीब जे बारे में सोशल मीडिया ते हिकिड़ी वीडियो ॾिसी, जंहिंमें इहो ॿुधायो वियो त हिन जी बिलियंस ऑफ रुपीज़ जी प्रॉपर्टी कराची ऐं लाहौर में ऐं कुझु ॿियनि जॻहनि ते बि, जंहिंमें 8 घर जेके आहिनि उन जा ॿुधायो वियो आहे रिपोर्ट जे मुताबिक़ त कराची में, यानी टोटल 15 बंगला आहिनि। मां सोशल मीडिया जी रिपोर्ट खे कोड करे रहियो आहियां जेको मूं ॾिठी आहे ट्विटर ते। डिफेंस कराची खां वठी, डिफेंस लाहौर खां वठी, इस्लामाबाद खां वठी ऐं मुख़्तलिफ़ जॻहनि ते। त हाणे जज जेके आहिनि जंहिंजी पघार जेको आहे ॿियनि ते केसिस जॾहिं हिननि जे वटि ईंदा आहिनि जेके मुख़्तलिफ़ तहक़ीक़ाती इदारनि जा, त उन में इन क़िस्म जा सवाल ईंदा आहिनि त तव्हांजी आमदनी ही हुई ऐं तव्हांजी प्रॉपर्टी जेको आहे हीअ थी वई। त ही बि सरकारी मुलाज़िम आहिनि। मक़सदु जहिड़े तरीक़े सां को सिविल सरकारी मुलाज़िम आहे या फ़ौजी सरकारी मुलाज़िम आहे पघार वठी रहियो आहे, त हीअ बि पघार सरकार जे ख़ज़ाने खां वठी रहिया आहिनि। त हीअ बि सरकार जा हिक तरह जा आवाम जा नौकर ई हूंदा आहिनि। पर बहरहाल हर कंहिंजो मनसब जेको आहे अलॻि अलॻि। हिननि खे आवाम पंहिंजे टैक्स जा पैसा इन करे ॾींदो आहे जो हीअ उन मनसब ते वञी इंसाफ़ जा फ़ैसिला कनि। ऐं बदकिस्मती सां हींअर जेके असांखे नज़र अची रहिया आहिनि त जजिस में हूअं त मुंहिंजी जेकॾहिं ज़ाती ओपिनियन हुजे त पाकिस्तान खां जी क़ाइमु थियण खां पोइ जॾहिं खां ई जुडिशरी ठही आहे, इन मां इंसाफ़ जी का उमेदु कंहिंखे नज़र कान आई आहे। हे त छो जो तमामु घणो एक्सपोज़ थी विया आहिनि, इन करे हर माण्हू ॻाल्हाए थो। ऐं मीडिया ऐं सोशल मीडिया जे करे हींअर माण्हू वाइब्रेंट थी चुका आहिनि ऐं काफ़ी उन्हनि मां डपु उन खां अलावा। पर पाकिस्तान जे क़याम खां पोइ अॼु ताईं जेकॾहिं जी मां ॻाल्हि कयां, इन चाहे लोअर जुडिशरी हुजे या हायर जुडिशरी हुजे, 99% मूंखे त इन्हनि ते एतबार न हूंदो आहे त कोई हक़ ऐं इंसाफ़ जो फ़ैसिलो ॾींदा। इन्हनि जा जेके फ़ैसिला तव्हां खणो, तव्हांखे उन में बदनियती, तव्हांखे उन में बाइसनेस, तव्हांखे उन में लॻंदो त कंहिं न कंहिंखे सपोर्टिंग ऐं लॻंदो त कंहिं न कंहिं इशू में हिननि जो पर्सनल इंट्रस्ट आहे। जज जो कॾहिं बि कंहिं शइ में इंट्रस्ट पर्सनल न हुजणु घुरिजे, छो जो उनखे इंसाफ़ जे मनसब ते विहारियो वियो आहे। इहा तमामु वॾी कंसर्निंग ॻाल्हि आहे न, जो जेके आम माण्हू आहिनि मुल्क जा, उहे जुडिशरी ते एतमाद जे हवाले सां उहो एतमाद उन्हनि जो कमज़ोर थींदो वञे, त इहा तमामु घणी सीरियस ॻाल्हि आहे न मुल्क जे लाइ। हिन जा करैक्टर अहिड़ा आहिनि न, ॾिसो माज़ी जा फ़ैसिला हुजनि या हाणे हींअर जा हुजनि, पहिरियों त असां हमेशह चवंदा हुआसीं त माज़ी जे जजनि हीअं कयो, माज़ी जे जजनि हीअं कयो। ख़ासि तौर ते शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी फाई जो जेको आहे असां घणो केस खणंदा हुआसीं। पर हींअर त एक्सपोज़ थी आहे, नज़र अची रहियो आहे न। हाणे हिननि जो करैक्टर, हिननि जा रिमार्क्स, हिननि जो इंट्रस्ट, हिननि जा फैमिली। पहिरें ज़माने में बाइंडिंग हूंदी त कंहिं जज जी जेकी फैमिली आहे, हिकु त को जज जेको आहे कंहिं प्राइवेट दावत में न वेंदो हुयो, इहा हिकिड़ी हूंदी। ॿियो जॾहिं हू कंहिं केस जे स्पेसिफिक कंहिं केस खे ॿुधंदो हो त मीडिया, सोशल मीडिया या का अख़बार, उन ज़माने में मीडिया सोशल मीडिया एतिरी न हुई, पर कंहिं अख़बार खे बि न पढ़ंदा हुआ जज, त जीअं उनखे पढ़ण सां बि उन केस ते उहो असरअंदाज़ न थी सघे। हिते त ही पंहिंजी हेरिंग्स में हवाला ॾेई रहिया आहिनि त मीडिया ते हीअ हली रहियो आहे, सोशल मीडिया ते हीअ हली रहियो आहे। इन जो मतिलबु त ही पंहिंजे चैम्बर में, पंहिंजे घर में हर वक़्तु जेका आहे टीवी ॾिसंदा या ट्विटर या जेको बि सोशल मीडिया जा प्लेटफॉर्म, ही जज आहिनि। वॾे एतिराम सां मां हिननि खे अर्ज़ु कंदुसि जज साहिबनि खे त तव्हां जज बणो, असांखे तव्हां ते फ़ख़्रु थींदो।
तव्हां फ़ैसिला ॾियो जेको आइन ऐं कानून चई रहियो आहे, पर फ़ैसिलो ॾियो, रिमार्क्स न ॾियो। ही नमूनेबाज़ी न थिए हिन मुल्क में, छो जो तव्हां हिजान जी कैफ़ियत पैदा था करे छॾियो पाकिस्तान में, ऐं उनजे करे असांजी मुआशी स्टेबिलिटी जेको आहे वधे थी, उनजे करे क्यॉस जेको आहे तमामु घणो पैदा थिए थो, उनजे करे नेशनल ऐं इंटरनेशनल जेके इन्वेस्टर्स आहिनि जेके पाकिस्तान में इन्वेस्ट करणु चाहिनि था उहे अवॉइड था करे वञनि, छो जो हुननि खे इहो अहसासु थो थिए त यार ही मुल्क अजीबो ग़रीब आहे, हिन जा जज जेके अहिड़ा फ़ैसिला ॾियनि था जो कंहिं वक़्तु बि जेको आहे कुझु थी सघे थो त मुंहिंजी इन्वेस्टमेंट न हिते ॿुॾी वञे, त हू पंहिंजी उन इन्वेस्टमेंट खे सेफ रखण जे चकर में वरी जेकी हुनखे पाकिस्तान में इन्वेस्टमेंट करणी आहे उहा अवॉइड करे रहियो आहे। त भई जज जो कमु आहे तव्हां फ़ैसिलो ॾियो, जेको वणे फ़ैसिलो ॾियो, असां उहो नथा चऊं त तव्हां छा ॾियो, तव्हांखे सम्झो था PTI सही आहे, तव्हां फ़ैसिलो ॾेई जान छॾायो पंहिंजी। अहिड़े तरीक़े सां ही जेके रोज़ जी बुनियाद ते इहे सियासी केस लॻाए वेठा आहिनि, सियासी केस भले लॻाइनि, असांखे उन ते बि एतिराज़ु कान्हे, पर जेके 50-60 हज़ार तव्हां वटि ॿिया केसिस पिया आहिनि ग़रीब माण्हुनि जा, जिन में उन्हनि खे हीउ रमज़ान जो महीनो शायदि कुझु अहिड़ा केस हुजनि जिन जी का फौरी बेल थियणी हुजे, सालनि खां माण्हू अंदरि वेठा हुजनि, त उहो तव्हां जेकॾहिं रिलीफ ॾियो आहे त उन जो तव्हांखे सवाबु मिले। अहिड़ा केस आहिनि जेके वीचारा तमामु सेंसिटिव नोयत जा हूंदा, उन्हनि केसनि ते बि तव्हां थोरी नज़रसानी कयो त तव्हांजी महिरबानी थींदी। रुगो तव्हां पॉलिटिकल उहो केस ई जज खणंदा आहिनि जंहिंमें हिननि खे ख़बर हुजे त ब्रेकिंग न्यूज़ हलंदी, हेडलाइंस हलंदी, ट्विटर ते कैंपेन हलंदी, केस त उहे ई था खणनि न, असांखे उन ते त ॾुख आहे त ही केस उहे था खणनि जंहिंजो सब्जेक्ट पॉलिटिकली अवामी केस तव्हांखे नज़र आयो। ऐं माज़ी तव्हां हिस्ट्री खणो, जॾहिं बि हिननि को केस टेकअप कयो आहे, हिननि साकिब निसार जेको आहे खंड जी क़ीमत जो केस टेकअप कयो त खंड जेकी 60 रुपए में विकामबी, त 60 रुपए में विकामण वारी खंड जेको आहे 100 रुपए 125 रुपए ताईं पहुची वई। त एतिरा त ई नाइल्ज आहिनि, जेकॾहिं कंहिं शइ जो 100 मोटो वठनि था या को कनि था त उहा क़ीमतूं ई जेको आहे आसमान ते चढ़े था छॾनि। अहिड़े तरीक़े सां अटे जी वरिती, अहिड़े तरीक़े सां दवाउनि जी वरिती त 500% क़ीमत वधी वई। यानी मुसीबत हीअ आहे त अवल त हिननि जो कमु न हो, मां उनजे ई ख़िलाफ़ु आहियां, त इहो इंतिज़ामिया जो कमु हुयो। तव्हांखे वधि में वधि चीफ मिनिस्टर्स खे या गवर्नमेंट खे इहो पाबंद करिणो हो त जेको तव्हांजो फिक्स रेट आहे उन ते इन जी सप्लाई खे यकीनी बणायो वञे। बसि तव्हांजो इहो कमु न हो त गोदामनि ते हीअं छापा हणो ऐं उन सां छा चुक तव्हां किराए पैदा कयो, ख़ौफ़ पैनिक पैदा थियो, पैनिक पैदा थियण सां ज़ख़ीरा अंदोज़नि खे अञा मौक़ो मिली वियो ऐं हुननि लिकाए करे उन खां पोइ मार्केट में डबल रेट ते विकणणु शुरू कयो। त इहो इन्हनि जी मां सम्झां थो बेवकूफ़ी जे करे, नादानी जे करे, मां इहो नथो चवां त हिन में हिननि जी बदनीयती हूंदी, पर इन्हनि जी इन छो जो जजनि जो इहो कमु उन्हनि जो इंटेंशन राइट हुजे जमाली साहब, पर जीअं तव्हां चओ था त प्रोफेशनली असां ॾिसूं त उन्हनि जो शायदि कमु न हुयो, एरिया न हुयो। ठीकु आहे, बिल्कुलु। अच्छा, ॿियो इहो मूंखे शामिलु करिणो आहे त हीअ हुकूमत में जेको आहे, मतिलबु हाणे त वाज़े तौर ते नज़र अचे थो न त हुकूमत ऐं अदालत बिल्कुलु ई आम्हूं साम्हूं थी वई आहे। त अॼु वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जेको आहे साकिब निसार ते कुझु इल्ज़ाम लॻाया आहिनि त हू चवनि था त पंहिंजो दुकान चमकाइण आया हुया ऐं पंहिंजे भाउ खे किथे हू उन्हनि भर्ती करण जी कोशिशि कई। ॾिसो, कहिड़ो दुकान चमकायो साकिब निसार साहब? इल्ज़ाम तमामु घणा आहिनि ऐं कुझु इल्ज़ामनि जा त असां पाण आई विटनेस बि आहियूं न। अच्छा, मिसाल जे तौर ते जेकॾहिं हाणे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जो इहो को कमु आहे त कंहिं अस्पताल में वञी ॾिसे त उते जेको मुलज़िम आहे उहो कहिड़ी हालत में आहे या न आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जो इहो कमु न आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सिर्फ़ु हिकु त सुप्रीम कोर्ट लाइ मां वॾो क्लियर आहियां त सुप्रीम कोर्ट इज़ द अपीलेंट अथॉरिटी। सुप्रीम कोर्ट अॼु ख़ुदि कुझु बि न आहे। हे त ख़ुदि नोटिस जो हिकिड़ो बहरहाल ऑप्शन हो आइन में, इन करे ई मज़ा करे रहिया आहिनि, न त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ओनली अपीलेंट अथॉरिटी। हाई कोर्ट्स मां फेवर या मुस्तर थियल जेके बि फ़ैसिला, उहो बि जिन जा फ़ैसिला हुजनि, उहे जॾहिं चैलेंज कंदा सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में, देन प्रोसीडिंग शुरू थियणी आहे। हिते ते बदमाशी गुंडागर्दी आहे। सुप्रीम कोर्ट छा थी वई आहे हींअर? मक़सदु तव्हां पाण सोचो त जेकी अपीलेंट अथॉरिटी आहे उहो जेको आहे हाणे हिन मुल्क ते रूल करण जे लाइ पंहिंजा जेको सो मोटो जो हिकिड़ो इस्तेमालु आहे, उन खे जेको आहे ग़लति इस्तेमालु उनखे करे रही आहे। ॾिसो, सो मोटो जेको आहे जेकॾहिं हिनखे ॾिनो बि वियो हुयो आइन में, त उहो पब्लिक इशूज़ ते ॾिनो वियो हुयो। अच्छा, ह्यूमन राइट्स जे इशू ते तव्हां खणी सघो था, पॉलिटिकल तव्हां कीअं था खणी सघो? अच्छा जवाली साहब, इन ई हवाले सां न हिकिड़ी इंट्रस्टिंग रिसर्च मूंखे यादि अचे थी। ख़ैर मां हिनखे इन सां एसोसिएट त न कंदसि, पर जस्ट इहो ॿुधाइणु चाहियां थी त तव्हां जॾहिं पंहिंजे एरिया में रही करे कमु कयो था त उहो तमामु बहितरु हुजे थो। त हिकु स्टडी कंडक्ट कई वई, मूंखे मुल्क जो नालो यादि नथो अचे, फॉक्सिस हूंदियूं आहिनि न, लोमड़ियूं, उन्हनि खे उन्हनि GPS लॻाए छॾियो त असां ॾिसूं ही ट्रैक कयूं, ट्रेस कयूं त ही वञनि कारे थियूं। त आख़िर में जॾहिं उन ॾिठो 6 वूल्स हुयूं, 6 फॉक्सिस हुयूं,
त आख़िर में इहा ख़बर पई त हू पंहिंजे इलाइक़े ताईं महदूद रहनि पियूं, जेको साम्हूं शइ आई। सो जानवरनि में बि इहा शइ आहे। हालांकि लोमड़ी जे बारे में पंहिंजे ख़बर आहे न त उनजी जो जी केतिरी हू उनजे चलाक हुजे थी, पर उनखे बि इहा ख़बर आहे त मां जेकॾहिं पंहिंजी डोमेन मां ॿाहिरि निकिरंदुमि त नुक़सानु थींदो न। अहिड़ी तरीक़े सां ज़बरदस्त हली रहियो आहे। इस्लामाबाद सेनेट में जेको आहे उहो जानवर घिरी आयो ऐं जानवर हिकिड़ो उते एडिशनल सेक्रेटरी आहे हफ़ीज़ शेख, उनजी ऑफिस जे अंदरि जेको आहे घिरी वियो, उन फर्नीचरनि जी वॾी तोड़फोड़ कई ऐं इतफ़ाक़नि वरी ॿिए ॾींहुं वरी जेको आहे ॿी नायाब नस्ल जो जेको जानवर आहे वरी अची वियो, पर उहो ऑफिस जे अंदरि न घिरियो ऐं ऑफिस जे ॿाहिरि जेको आहे उन स्पेसिफिक पंहिंजो घुमणु फिरणु जेको आहे पसंदि फरमायो। सेनेट ऑफ पाकिस्तान जी ऑफिस जी आउं ॻाल्हि करे रहियो आहियां, यानी पार्लियामेंट जी। उन ते ट्विटर ते हले पियो त हिकिड़े जानवर खे कढियो आहे त उहो पंहिंजे साथी खे जेको आहे ॻोल्हण जे लाइ हिते शायदि आया आहिनि। जानवरनि में इहो सेंस आहे हा काफ़ी मतिलबु ऑर्डरली वे में वो पंहिंजे डोमेन ताईं महदूद रहनि था ऐं इंटरफेयर नथा कनि। इन झंगनि में मुंहिंजो रिज़ल्ट आउं काफ़ी ॾेखारे सघां, पर ॾाढो इंट्रस्टिंग हुयो, मैप जे तौर ते उन्हनि ॾेखारियो आहिनि, पर उहे शहरनि जो रुख़ त कान कंदा आहिनि न। त ऐं जेको शहर जो रुख़ कंदो आहे त यकीननि उनखे ख़बर आहे त उन मौत जेको आहे उनजो मुक़दरु हूंदो। त हिते बि असांजे इदारनि जेको आहे पंहिंजे डोमेन मां निकिरी करे एतिरा कमु कया आहिनि जो ही मुल्क जी तबाही जो असल ज़िम्मेदार हिन सॼे जेकॾहिं आउं पाकिस्तान जी हिस्ट्री खे ॾिसां त जेको सभ खां वॾो असल ज़िम्मेदार आहे उहो सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान आहे। हाई कोर्ट्स बि हुन में शामिल आहिनि, ऐं अहिड़ो त चवंदो उहो सुप्रीम कोर्ट। ॾिसो जॾहिं हिन मुल्क में जेकॾहिं इंसाफ़ हुजे हा ऐं हिन मुल्क में सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट जी उहा रिट हुजे हा त को ग़लति कमु थी न सघे हा। मिसाल जे तौर ते जेकॾहिं कंहिं मार्शल लॉ लॻाई त जेकॾहिं इहा ई कोर्ट सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जंहिं वक़्तु मार्शल लॉ लॻी उन वक़्तु उन डिक्टेटर खे सदा ॾेई छॾे हा, न की हुनखे तहफ़ुज़ ॾे हा ऐं ज़रूरत जेको आहे हिन नज़रिया ज़रूरत जो हिकिड़ो लफ़्ज़ जेको आहे क्रिएट कयो। जेकॾहिं हीअ न करे हा त हिन मुल्क में वरी न कॾहिं मार्शल लॉ लॻे हा ऐं न कॾहिं कंहिं फ़ौजी में ताक़त थिए हा जो हू कंहिं जमहूरी हुकूमत ते या पार्लियामेंट ते कहा करे हा या हमिलो करे हा। त असल जेको ज़िम्मेदार मां सम्झी रहियो आहियां मुंहिंजी ज़ाती राय जे मुताबिक़ त हिन मुल्क जी तबाही बर्बादी मार्शल लॉ जे तहफ़ुज़ जो असल ज़िम्मेदार इहे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान ऐं हिन जा जज आहिनि। जेकॾहिं हीअ पंहिंजा फ़ैसिला, मां चवंदो न सुप्रीम कोर्ट जो कमु हूंदो आहे सिर्फ़ु फ़ैसिलो ॾियणु, जेकॾहिं हीअ पंहिंजा फ़ैसिला मेरिट ते ऐं उसूल ते ॾियनि हा त हिन सॼे मुल्क में न त हिन पॉलिटिकल माण्हुनि में कंहिंमें ताक़त हुजे हा, न आम माण्हू में कंहिंमें ताक़त हुजे हा, न कंहिं डिक्टेटर में ताक़त हुजे हा, न इंतिज़ामिया में ताक़त हुजे हा जो हिन जे फ़ैसिलनि खे ईअं रुलाइनि हा पिया। सही हाणे छो जो हिननि खे सभिनी खे ख़बर आहे त हीअ छा फ़ैसिला आहिनि, छो जो असां जेके मीडिया ते वेठल माण्हू आहिनि या जेके सूझ रखजनि था सम्झ रखजनि था उहे उन्हनि खे नज़र अची रहिया आहिनि त हीअ बाइस जज आहिनि, यानी जज कॾहिं बाइस हुजणु घुरिजे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त कंहिं वकील जेकॾहिं कंहिं जज खे चवंदो त बाबा मूंखे त उते एतबार कान्हे त उहो पाण जेको आहे उन केस खे खां विड्रॉ थी वेंदो ऐं उहो केस कंहिं ॿिए जज ॾांहुं ट्रांसफर थी वेंदो। हिते त पूरियूं हुकूमतूं, पूरियूं पॉलिटिकल पार्टियूं, आम माण्हू, वॾा सीनियर साफ़ी उहे चई रहिया आहिनि त भई तव्हां जेको आहे हिकु फुल कोर्ट बेंच ठाहियो। फुल कोर्ट बेंच ॿाहिरां अची थोरी तव्हां ठाहींदो, फुल कोर्ट बेंच बि त तव्हांजे अच्छा फुल कोर्ट ठहण सां जमाली साहब मसलो हल थी वेंदो छा त पोइ छा फ़ैसिले में का तब्दीली ईंदी या कुझु थींदो फ़ैसिले में? अच्छा जॾहिं फुल कोर्ट हिकिड़ो फ़ैसिलो ॾेई छॾींदी पोइ चाहे उहो कहिड़ो बि फ़ैसिलो ॾे, कंहिंजे हक़ में ॾे या कंहिंजे ख़िलाफ़ ॾे, ट्रांसपेरेंसी उहो जेको आहे उन में ताक़त अची वेंदी उन फ़ैसिले में त हाणे इहो इत्तफ़ाक़ राय आहे या उन फ़ैसिले में बि डिवीजन थी सघे थी, वाज़े थी वेंदी हिकु शइ जेके कंसर्न पॉलिटिकल पार्टीज़ जा उहे क्लियर थी जेके हूंदा उहे फ़ैसिलो कंदा। ऐं ॿियो इहो मुतालबो आहे, हर तरफ़ खां मुतालबो आहे, यानी अॼु जेके बार काउंसिल्स हूं अॼु उहो बाइकआउट ते आहिनि। यानी केॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे त सुप्रीम कोर्ट जे हिन जजनि जे जेको तरीक़ेकार आहे उन्हनि जे ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट्स जा जेके वकील आहिनि, जेके बाहर्स आहिनि, एसोसिएशन आहिनि, उहे इन ई अदालतुनि जूं हड़ताल करे रहियूं आहिनि। जमाली साहब हिननि खे इहो अकुल हुजणु घुरिजे, शर्म हुजणु घुरिजे त हिननि जो करेक्टर जज जो त चवंदा आहिनि जज वटि त हूंदो ई सिर्फ़ु करेक्टर आहे, जज बाक़ी जज छो रखियो आहे हुनखे? जज काज़ी उन खे रखिबो आहे जंहिंजे दामन ते को धॿो न हुजे,
उहो एतिरो नीट एंड क्लीन हुजे, उनजी फ़ैसिले जी सलाहियत एतिरी हुजे जो उनजे उन किरदार जे करे, करेक्टर जे करे माण्हू उनखे मञण लाइ तयारु थी वञनि, उनखे असां जज लॻाईंदा आहियूं न। हिते त बदकिस्मती सां असां जज जेके लॻाए वेठा आहियूं, उन ते सवाइ अफ़सोस जे तव्हां ॿियो छा था करे सघो। ऐं हिननि ते वधीक ॻाल्हाईंदे बि असांखे तकलीफ़ थी थिए त बहरहाल अल्टीमेटली असांजी पंहिंजी सुप्रीम कोर्ट आहे, असांजी पंहिंजी कोर्ट्स आहिनि, इन्हनि ते छा ॻाल्हाइजे, पर सफ़ा जॾहिं बर्दाश्त खां मामिलो ॿाहिरि थी वञे ऐं नज़र अचे, खुलियो नज़र अचे त हीअ जेको आहे वन साइडेड आहिनि, त पोइ मजबूर थींदा आहिनि। स्टेट बैंक ऐं नाणे वारी वज़ारत जेको आहे, जेके 21 अरब रुपया जारी थियणा हुया, उन हवाले सां रिपोर्ट बि जमा कराइण वञे पई, त इन हवाले सां बि छा थियणु वञे पियो, पैसा ठीकु आहे उन्हनि वटि मौजूदु आहिनि, पर उन्हनि जारी करणु ऑब्वियसली स्टेट बैंक जो कमु कोन आहे जेसिताईं उन्हनि खे पार्लियामेंट या हुकूमत चवे कोन पई। त हीउ मामिलो बि अलॻि जॻह ते अटकियल आहे। ऐं ॿियो कुझु सहाफ़ी त जमाली साहिबु चवनि पिया, कुझु जेके ख़बरूं ॾियनि पिया या असीं उन्हनि जो ओपिनियन चऊं त हुननि खे अक्टूबर में, मतिलबु मई त छा, पर अक्टूबर में बि थींदे इलेक्शन्स नज़र कोन अचनि थियूं। ईअं थी सघे थो छा? ॾिसो, अक्टूबर में हिकिड़ी सूरत में इलेक्शन नथी थी सघे त जेकॾहिं मुल्क में जेको आहे, छो जो आईन पाकिस्तान में हिकिड़ो प्रोविज़न मौजूदु आहे त जेकॾहिं तव्हां मुल्क में एमरजेंसी लॻाए छॾियो त पोइ यकीनन इहे इलेक्शन पोस्टपोन थी सघनि था। अच्छा। ऐं कुझु ॾींहं में निगराह जेकी हुकूमत आहे पंजाब में, उनजो बि त टाइम टेन्योर पूरो थियणु वञे पियो न। सिचुएशन आहे पाकिस्तान जी, उन में असां अज़्यूम करे सघूं था त मुल्क जेको आहे उहो एमरजेंसी ॾांहुं वधी रहियो आहे। ऐं जेके, छो जो ॾिसो न, जॾहिं अदालतूं बि पंहिंजी ज़िद ते अचनि, हालांकि अदालतुनि जो कमु ज़िद न आहे, पर हुकूमत बि त ज़िद ते आहे न। हुकूमत जो त कमु आहे, हुकूमत जो कमु इहो ई आहे न त पॉलिटिकल, हुकूमत सां मुराद मुंहिंजी आहे त पॉलिटिकल माण्हू आहिनि, पर हू बि कियोस नथा चाहिनि त इलेक्शन कराए वठनि, माण्हू आहिनि न, सिक्योरिटी वग़ैरह खे ॾिसी वठनि, पॉलिटिकल माण्हुनि खां तव्हां कंहिं बि क़िस्म जो उम्मीद नथा रखी सघो। उहो इंसाफ़ करण वारा माण्हू न आहिनि न। पॉलिटिकल माण्हू त पंहिंजे मफ़ाद पॉलिटिक्स चमकाईंदो, सियासत कंदा आहिनि न, त उन खां कंहिं बि क़िस्म जी ख़राबी या सुठाई जी तवक़ा रखी सघो था, पर जज खां सिर्फ़ु जेको आहे न इंसाफ़ जी तवक़ा रखी सघूं था। त इहो फ़र्क़ु आहे हुननि जे मनसब में ऐं हुननि जे मनसब में। त असांखे तकलीफ़ जजनि जे करे आहे त हू उन्हनि पंहिंजो पाण खे एक्सपोज़ एतिरो वधीक करे छॾियो आहे जो नज़र अची रहिया आहिनि, त इन करे हर माण्हू तनक़ीद बि करे रहियो आहे। पॉलिटिकल माण्हू त हर वक़्तु उअं ई बदनामी जी ज़द में हूंदा आहिनि, तनक़ीद जी ज़द में हूंदा आहिनि, गिरफ़्तारियूं बि थींदियूं आहिनि, मुक़दमा बि ठहंदा आहिनि। हिननि जजनि सां त ईअं कॾहिं कोन थियो आहे, हालांकि हिननि इक़रार कया त असां फांसी, यानी ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे ग़लति फांसी ॾिनी, त पोइ छा उन जज खे इन कोर्टनि जेको आहे क़बर मां कढी करे उनजो ट्रायल कयो, ट्रायल करे सज़ा ॾियनि? दुनिया जूं मिसालूं मौजूदु आहिनि। त उहो ई मसइलो इंसाफ़, जॾहिं कोर्ट्स मां इंसाफ़ न मिले, बल्कि इहो त दुनिया जी हिस्ट्री आहे त जंहिं निज़ाम मां तव्हांखे इंसाफ़ न मिले त उते उहे मुल्क जेके आहिनि उहे सर्वाइव न करे सघंदा आहिनि। ऐं असांजी बदकिस्मती इहा ई आहे जो असांजे मुल्क में इंसाफ़ न आहे। ऐं हिन वक़्तु तव्हां जेकी आहे अज़म्पशन चऊं या प्रिडिक्शन चऊं तव्हां जेका ॾिनी, उहा ॾाढी ख़तरनाक लॻे थी त मुल्क तव्हांखे जेकी मौजूदा सूरत हाल सिचुएशन नज़र अचे थी त एमरजेंसी ॾांहुं वेंदे नज़र अचे पई, त पोइ यानी कुझु न कुझु आहे, मतिलबु कुझु न कुझु थियणु वञे पियो। मां पंहिंजो अंदाज़ो ॿुधाए सघां थो, इंफॉर्मेशन न आहे इहा, अच्छा ख़बर न आहे, इहा अंदाज़ो आहे, पर तव्हांजे अंदाज़नि में बि काफ़ी शयूं साम्हूं निकिरी ईंदियूं आहिनि। मां इहो चई सघां थो त अगस्त जे लॻभॻि जेको आहे या हीउ जेको बजट आहे इहो पेश थिए त उन खां पोइ जेको आहे हिन मुल्क में 1 साल जे लाइ एमरजेंसी लॻी सघे थी। अच्छा, एमरजेंसी जा चांसेस जेको आहे उहो फाइनेंशियल एमरजेंसी हूंदी असल में, ओके, जंहिंमें इंसानी हक़ जेके आहिनि उहे मुतासिर न थींदा ऐं जेके हुकूमती जेको कारवां जेको हींअर तव्हांखे नज़र अची रहियो आहे उहो तक़रीबन सेम डगर ते हलंदो, उन में तव्हांखे का तब्दीली नज़र न ईंदी। अलबत्ता हिकिड़ो क्लॉज़ जेको आहे एमरजेंसी जो लॻी सघे थो त जीअं इलेक्शन जेके आहिनि उहे 2024 अक्टूबर में वञी थियनि, पर इहो मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ो आहे। इन हवाले सां मां एतिरो ज़रूरु चई सघां थो त कुझु कॉरिडोर्स में तबादला ख़्याल ज़रूरु, इहे ॻाल्हियूं ज़ेर गौर ज़रूरु आहिनि, इन्हनि ते मशावरत थी रही आहे
जमाली साहब, इहा त इंफॉर्मेशन थी न तव्हां जेका हिन वक़्तु ॾेई रहिया छो जो फ़ैसिलो कान थियो आहे, इहा मशावरत में ऐं फ़ैसिले में फ़र्क़ु हूंदो आहे न, त इन करे ज़ेरे गौर आहे त जेकॾहिं सुप्रीम कोर्ट 14 मई ते ज़िद कंदी रही त हुकूमत वटि जेको आहे इहो लास्ट ऑप्शन जेको आहे मौजूदु आहे। ऐं पोइ हिकिड़ो बसि नोटिफिकेशन इशू थियणो आहे त फ़िलहालु मुल्क में जेको आहे असां एमरजेंसी लॻाए छॾी आहे, ऐं एमरजेंसी खां पोइ जज जेके आहिनि उहे पाण ई घर वञी सुम्ही पवंदा। त लिहाज़ा जेको आहे इहो पर लास्ट ऑप्शन आहे, ऐं असां नथा चाहियूं छो जो उन एमरजेंसी हिते त लॻी वेंदी ऐं हिननि जी हुकूमत जो टाइम बि गेन थी वेंदो, पर उनजा रिपकशन जेके इंटरनेशनल सतह ते आहिनि ज़ाहिर आहे उहे मुनासिबु न ईंदा, त उन्हनि ते गौर पियो कयो वञे त उन सूरत में इंटरनेशनल जेके असांजा रिलेशन्स आहिनि ऐं ख़ासि तौर ते अमरीका जेको असांजे सफ़ा बज़ाहिर त न तव्हांखे नज़र न ईंदो आहे, पर हमेशह खां अमरीका जेको आहे उहो पाकिस्तान खे सपोर्ट कंदो रहियो आहे। माण्हुनि जो ख़्यालु इहो आहे त अमरीका जेको आहे पाकिस्तान खे इस्तेमालु कंदो रहियो आहे, त इस्तेमालु उहो ई थींदो आहे जेको उन खां कुझु फ़ाइदो वठंदो आहे। हरूभरू मुफ़्त में कोई इस्तेमालु कान थींदो आहे, ऐं उहो ठीकु आहे हुनजे मुल्क जी पॉलिसी आहे, तव्हांखे उहो पैसा ॾेई या तव्हांखे यूज़ थो करे या तव्हां यूज़ थियो था, त इन में हुनजी कहिड़ी ख़राबी थी। ठीकु आहे। ऐं जमाली साहब, हीअ निगरान हुकूमत जेकी आहे पंजाब में बि वेठी आहे, त हीअ इन जो बि टाइम पूरो थिए पियो सैटरडे ते हिन ई छंछर ते, त पोइ उहा शइ किरां वञे पई, उनजो ऑल्टरनेटिव छा आहे? त छा मतिलबु हीअ आइनी तरीक़े सां एक्सटेंड थी चुका आहिनि अदालतुनि जे मसइलनि सां। हालांकि आइन इहो ई चई रहियो आहे, मां उहो ई चवां थो त हिननि हाणे 14 मई जो जेको हिननि चीफ जस्टिस साहब डेट ॾेई छॾी आहे, त यानी की केयर टेकर जेको आहे इहा बदस्तूर कंटिन्यू हूंदी न, उन फ़ैसिलो ते जेकॾहिं असां ॾिसूं ऐं जेकॾहिं केयर टेकर न आहे त पोइ इलेक्शन न। हाणे हिन में एतिरा मसइला आहिनि, चीफ जस्टिस साहब खे हीअ मतिलबु त हीअ अलॻि मामिलो साम्हूं अचणु वञे पियो न, त सैटरडे ते टाइम ख़तमु तव्हांजो निगरान हुकूमत जो फ़ैसिला जेके उहे इन करे असां चवंदा आहियूं त सुप्रीम कोर्ट जो कमु हुयो त पंहिंजो आइन वारो फ़ैसिलो ॾेई छॾिया, उन खां पोइ जेके रिपकशन्स अचनि हा उहो हुकूमत जी ज़िमेदारी में हलिया वञंदा। पर हिन जेको आहे आ बेल मुंहिंजे मार वारी कहाणी करे करे हिन सभु शयूं पंहिंजी ॻिची में विझी छॾियूं आहिनि। डेट बि पाण ॾिनो थो, नॉमिनेशन जी बि डेट पाण थो ॾे, विड्रॉल जी बि डेट पाण थो ॾे, चीफ जस्टिस साहबु आहे। बहरहाल उनजे करे मां त इहो चवां थो त हिकिड़ो गैर आइनी कमु हाणे हिन वक़्तु 3 महीननि खां पोइ 90 ॾींहं गुज़री चुका आहिनि। ठीकु आहे, 12 अप्रैल ते 3 महीना गुज़री चुका हुआ। हा सही। हिन वक़्तु जेकी मुल्क में मां सम्झां थो त आइन जी भॼकड़ी जो सिलसिलो 12 अप्रैल खां पोइ थी चुको आहे। ओके, हाणे जेकॾहिं इहो सिलसिलो थी इहो जारी आहे ऐं इहे सभु सज़ा जे लाइक़ु हुया, उन सूरत में जो इहो सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो न अचे हाणे 14 मई ताईं इहो जेको आहे नाजाइज़ न रहियो, जाइज़ थी वियो सुप्रीम कोर्ट जे हुकुम जे मुताबिक़। जेकॾहिं सुप्रीम कोर्ट जो इहो ऑर्डर न अचे हा त तव्हां यकीन कयो हुकूमत परेशान थी वञे हा त 90 ॾींहंनि में जेको आहे उहो उनखे हर सूरत में इलेक्शन कराइणा हुआ। आइन जो तक़ाज़ो हुयो, पर सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट, ही कोर्ट, हू कोर्ट, हिन जी रिज़र्वेशन, हुन जी ऑब्ज़र्वेशन, इन करे करे जेको आहे हिन पूरे निज़ाम जो बेड़ो ग़रक़ करे ऐं हुकूमत खे टाइम ॾेई छॾियो आहे। इन में हुकूमत जो नुक़सानु कोई बि कान थियो आहे, हुकूमत जो टाइम गेन करे विन विन सिचुएशन ते आहे। अच्छा, लूज़र त हिन में सुप्रीम कोर्ट थी ऐं पीटीआई थी। पीटीआई थी, पर पीटीआई बि तव्हां ॾिसो नथा त उन्हनि जे जेको नैरेटिव चऊं या जेको हिन वक़्तु चई रहिया आहिनि उनखे बि हथी मिली रही आहे, त यानी ॿई जेके हुकूमत चऊं या ऑपोज़िशन चऊं ॿई विन विन सिचुएशन में नज़र नथियूं अचनि तव्हांखे? कूड़ो नैरेटिव जेको आहे हमेशह पॉपुलर हूंदो आहे, त हुननि जो जेतिरो नैरेटिव जेतिरो उन में अञा वधीक कूड़ भरींदा। त औरत जज धमकी केस में बि इमरान खान जा जेके ज़मानत जोॻिया वारंट्स आहिनि उहे जारी थी चुका आहिनि ऑलमोस्ट, त उन्हनि खे रिलीफ मिलंदो वञे पियो तमामु केसिस मां। किथे उन्हनि वीडियो लिंक जे ज़रिए बि हाज़िरी रिलीफ त भले मिलणु घुरिजे, को रिलीफ आहे उन जो न, पर मां इहो चवंदो आहियां त जहिड़े बुनियाद ते रुॻो हिन खे रिलीफ मिले सभिनी खे मिले पोइ असां कॾहिं बि न चाहींदा आहियूं त को बि सियासतदान खे तव्हां हरूभरू बग़ैर केसनि जे बग़ैर साबित बग़ैर तव्हां जेको आहे कंहिंखे जुर्म डिक्लेयर करे ऐं सज़ा ॾेई छॾियो न, ऐं जेलनि में विझण जो मतिलबु त इहो हूंदो आहे न त सज़ा ॾेई छॾी, हिकिड़े तरीक़े सां हुनजी ज़िंदगी जेको आहे उहा मुतासिर त थी वई न। तव्हां ॾोह साबित करण खां पोइ सज़ा याफ़्ता खे जेल में विझो त पोइ त ठीकु आहे, पर तव्हां दौरान इन्वेस्टिगेशन जॾहिं तव्हां वटि को सबूत न हूंदो आहे ऐं आसिरदारी 8 साल जॾहिं जेल में रहियो ऐं तमामु केसनि मां पोइ वरी बाज़त भरी थियो हुयो, त हाणे उहे जेके 8 साल हुनजी ज़िंदगी जा हुआ जंहिंखे हू मिलाए करे 14 साल जी काउंटिंग कंदा आहिनि,
छो जो टाइमिंग जे हिसाब सां त उहे 14 साल जी जेकी उनजी सज़ा आहे, जॾहिं उहो हर कंहिं सां बाइज़त भरी थियो आहे, त पोइ इन 14 सालनि जो अंदरि जेको जेल में वियो, हुनजा ॿार जेके हुन नंढड़ा हुआ उहे वॾा थी विया, यानी उहो पंहिंजे ॿारनि सां पंहिंजो वक़्तु नंढपिण वारो गुज़ारे कान सघियो, पंहिंजी वाइफ खे ज़ाल खे एतिरो टाइम कान ॾेई सघियो हूंदो, पंहिंजे माउ पीउ खे एतिरो टाइम कान ॾेई सघियो हूंदो, पंहिंजे ॿियनि भेण भाउरनि खे टाइम, त उनजो ज़िमेदार पोइ केरु थियो? सही। या त इन 14 सालनि में उनखे सज़ा थी वञे हा कंहिं बि हिकिड़े केस में, ऐं पोइ उहा सज़ा जी उन काउंटिंग में इन ॾींहं खां शुरू थिए हा, पोइ ॻाल्हि सम्झ में अचण वारी न। हर केस में उहो बाइज़त भरी थियो, पर मां जो सिर्फ़ु मक़सदु इहो हो त जॾहिं उहो जेतिरा साल 14 साल जेकॾहिं उहो जेल में रहियो आहे, त पोइ छा इन जो ज़िमेदार इहे अदलिया जा सभु जज हुजनि? त इन्हनि छो न पोइ ज़मानतूं ॾिनूं जॾहिं इन्हनि वटि केस अची रहिया त इन्हनि वटि त प्रूफ नज़र ई कान पिया अचनि न। अहिड़े तरीक़े सां ईअं असरदार जो मूं हिकिड़ो इंटरव्यू ॿुधो त जंहिंमें हिकिड़े पुलिस वारे जो हुन ज़िक्र कयो त चईं सर हिकिड़ो केस मां बि ठाहे छॾियां त मां प्रमोट थी वेंदुमि, हुनजो सवाल आहे तूं बि ठाहे छॾ। हाणे इहा हालत हुई केस ठहण जी, त हींअर बि ईअं ई केस ठहिया आहिनि। मां इहो नथो चवां त हींअर को इमरान ख़ान ते सभु केस ई सही आहिनि, बिल्कुलु न आहे। मसइलो इहा मुकाफ़ात अमल आहे, चवंदा आहिनि जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। त हिन रवैयो अख़्तियार कयो, हिन जेके थ्रेड्स, बदतमीज़ी जेके बदतमीज़ी, ऐं ॿियो हिन में आहे तकबर, गुरूर, जेको अलाह खे बिल्कुलु पसंदि आहे। ऐं ॿियो ॾिसो, मुल्क जे अंदरि सियासत कयो, जेको वणे हिक ॿिए खे चओ अंदरि पंहिंजे मुल्क जे अंदरि आहियूं, पर तव्हां ॿियनि मुल्कनि जे माण्हुनि खे भड़काए करे उन्हनि जे रोडनि ते, रस्तनि ते, एयरपोर्ट्स ते, उन्हनि जे घरनि जे ॿाहिरि वञी मुज़ाहिरा करायो गारियूं ॾियो, छो जो मग़रिब दुनिया में त गार ॾियण खे को सम्झंदा ई कान्हनि। हे त असांजा पंहिंजा अलाह जी महिरबानी सां इस्लामी आहिनि, जो असांखे ख़बर आहे त जेकॾहिं को कंहिंखे गार ॾिए थो त उनजा रिपरकशन्स छा थींदा आहिनि। ॿाहिरि जी दुनिया में त नॉर्मल मसइलो आहे, छो जो हू आहिनि ई उन्हनि तरह जा माण्हू। त उते वञी तव्हां पंहिंजे मुल्क जी बदनामी करायो, उते प्रोपेगेंडा कयो, उनखां पोइ तव्हां रोज़े रसूल जहिड़ी जॻह ते वञी जेको आहे तव्हां जेके उते माण्हुनि जेको बि, हालांकि उहो प्लैंड हुयो। ॾिसो हिकिड़ो हूंदो आहे जेको प्लैंड हो, जेको लंडन खां स्पेसिफिक हो, त बाद में सभु शयूं आयूं ऐं माण्हुनि खे सज़ाऊं थियूं हुते, ऐं उन्हनि सज़ाउनि खे बि वरी तव्हां ॾिसो न शहबाज़ शरीफ़ माफ़ु करायूं। इहो ॾिसो, मां सम्झां थो त इहो अजर हिनखे ज़रूरु मिलंदो, पर सुवालु इहो आहे त मां हुनजी ॻाल्हि करे रहियो आहियां त हू केतिरी घटिया ज़हन रखंदड़ पार्टी जा लीडर्स आहिनि, ऐं उनजा फॉलोवर, जॾहिं हू पाण हुनजी लैंग्वेज अहिड़ी आहे, जॾहिं हुनजो तर्ज़ अमल अहिड़ो आहे, त उनजा जेके फॉलोवर्स आहिनि उहे शाह खां वधीक शाह जा वफ़ादार बणिजी वेंदा आहिनि। ईअं ई थींदो आहे हर पार्टी में, जेकॾहिं हिकिड़ो लीडर कंहिं ॿिए जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो आहे त जेके हेठि हुनजी चेला चपाटा हूंदा आहिनि उहे उनखां वधीक एग्रेसिव थींदा आहिनि, त उन असां पंहिंजो जेको आहे पंहिंजे लीडर जे अॻियां पंहिंजो जेको आहे इमेज ठाहियूं। त अहिड़े तरीक़े सां इमरान ख़ान साहब हिकिड़ी अहिड़ी रवायत विझी छॾी आहे। असां जी ख़ुशी सां कान चवंदा आहियूं त कंहिं PTI पॉलिटिकल पार्टी आहे त असां उनजे ख़िलाफ़ु को हरूभरू ॻाल्हायूं। मजबूरी इहा थी वई आहे जो हिननि एॾी गंदी रवायत विझी छॾी आहे, न सिर्फ़ु पाकिस्तान में बल्कि दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में, त जेको तव्हांजो सियासी मुख़ालिफ़ आहे उनखे घार ॾियो, जेको तव्हांजो सियासी मुख़ालिफ़ आहे उनजी न फैमिली खे छॾियो, न उनजे माउ पीउ खे, न भेण भाउर खे, न ज़ाल खे, न धीअनि खे। मां हिननि में को शर्म आहे न, बिल्कुलु इहो कल्चर तमामु घणो ख़राब आहे। इहो पाकिस्तान जे लाइ तमामु ख़ौफ़नाक आहे। बिल्कुलु नज़रियाती इख़्तिलाफ़ आहे त ख़ूबसूरती सां उनखे रखूं था। जेकॾहिं तव्हां कंहिंजी फैमिली जे बारे में ऐं कंहिंजे बारे में ॻाल्हाईंदा त ज़ाहिर आहे उते पोइ इहे अमन अमान जा वॾा मसइला पैदा थींदा, बेगुनाह माण्हू मारिजी वेंदा रूबरू। इहे क़बाइली जेके असांजा तव्हां ॾिसंदा आहियो अक्सर जेके थींदा आहिनि, जंहिंजे ख़िलाफ़ असां ॻाल्हाईंदा आहियूं, त मामूली ॻाल्हियुनि ते त हुन हुनखे गार ॾिनी या हुनखे को लट ॻाल्हि ते बि क़बीलाई तकरार खेॾंदे जेके ॿार पाण में विड़ी पिया उनमें गार गंद थी वई। त हाणे हिन जो कोई कल्चर ॾेई छॾियो आहे पाकिस्तान में, ऐं पाकिस्तान जे ॿाहिरि बि उहो ख़ौफ़नाक आहे। उन करे असां हिनखे डिस्क्रेडिट कंदा आहियूं त हीअ हिननि जा जेके लीडर्स आहिनि उहे एहतियातन तहज़ीब जे दायरे में, अख़लाक़ियात जे दायरे में पंहिंजे मुख़ालिफ़ जे ख़िलाफ़ जेको वणनि ॻाल्हाइनि, को मसइलो न आहे। ठीक जमाली साहब, प्रोग्राम में टाइम वञे पियो, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, जमाली साहब जेका ॻाल्हि कई उनखे तव्हां अज़म्पशन चओ, प्रिडिक्शन चओ, का आम ॻाल्हि चओ, उहा तव्हांजी मर्ज़ी आहे। फ़ैसिलो तव्हां जमाली साहब जी ॻाल्हि ॿुधी करे पाण ई करे वठिजो त हुननि खे हीअ जेकी सिचुएशन नज़र अचे पई त या एमरजेंसी तरफ़ वेंदे हू चवनि था नज़र अचे पियो, या हुननि जो तव्हांखे फ़ैसिलो करिणो आहे, तव्हां छा बि सम्झो था, प्रिडिक्शन, अज़म्पशन, हिकु आम ॻाल्हि या इंफॉर्मेशन चइजे। सो बहरहाल अॼु ही आख़िरी रोज़ा हलनि पिया तव्हांखे असीं, छो त हाणे असीं ईद खां बाद में तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं, तव्हांखे एडवांस में मुंहिंजे तरफ़ां ऐं जमाली साहब जे तरफ़ां ईद मुबारक हुजे, तव्हां पंहिंजी सुठी ईद गुज़ारिजो।
ऐं पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो ऐं मुल्क जे लाइ जेको आहे नाज़रीन दुआ कजो त ही सिचुएशन जेको आहे ख़तरनाक न थींदियूं वञनि, जेको कुझु बि थिए मुल्क जी हक़ में थिए, मुल्क जे हक़ में थिए ऐं मुल्क जी बहितरी जे लाइ थिए। सो इजाज़त ॾींदा, अल्लाह हाफ़िज़।